सिंधु माथिरी जी तहज़ीब ते तहक़ीक़ जे सिलसिले में रुख़ सिंधी अव्हां सां मुख़ातिबु आहियां। अॼु पाण इन ते ॻाल्हाईंदासीं त यूरोप जे ॿोली माहिरनि ॿोलियुनि जा ग्रुप छो जोड़िया। इंडो यूरोपियन ग्रुप, इंडो आर्यन ग्रुप या इन क़िस्म जा जेके ग्रुप जोड़न जी ज़रूरत छो महसूस थी ऐं उन जा कहिड़ा नतीजा निकिता। असल में छा आहे त जॾहिं ॿोली माहिरनि अरिड़हीं ऐं उणिवीहीं सदीअ में अरिड़हीं ऐं उणिवीहीं सदी जंहिं वक़्तु हिननि जो अधु दुनिया ते बरतानिया जो कब्ज़ो हो, उन वक़्तु मुख़्तलिफ़ ॿोलियुनि ते तहक़ीक़ात जी हुननि तहक़ीक़ात शुरू कई त खेनि संस्कृत ऐं फ़ारसी समेत यूरोप जे केतिरियुनि ई ज़बानुनि में तमामु घणी हिकजहिड़ाई नज़र आई, जंहिंमां हिननि अंदाज़ो लॻायो त इन्हनि ॿोलियुनि जो बुनियादकार हिक ई ॿोली हूंदी, जंहिं बैदि ॿोलीअ जे माहिरनि संस्कृत सां हिकजहिड़ाई रखंदड़ ॿोलियुनि जे ग्रुप खे इंडो यूरोपियन ॿोलियुनि जो कुटुंब करार ॾिनो। ॿोलियुनि जा ग्रुप जोड़न जो इहो ख़्यालु हुननि खे कीअं आयो। असल में जॾहिं 16वीं सदीअ में कुझु यूरोपी सियाह बरसगीर में आया त हिननि इंडिया जे ज़बानुनि ऐं यूरोपी ऐं ईरानी ज़बानुनि में केतिरा ई हिक जहिड़ा लफ़्ज़ ॾिठा। ईसवी 15वीं ऐं 16वीं सदीअ में पुर्तगीज़नि, डचनि, फ्रेंचनि ऐं अंग्रेज़नि हिक ॿिए जे पुठियां वापार सांगे बरसगीर में अची कोठियूं क़ाइमु कयूं। हिननि संस्कृत जो मुतालो कयो, ॿियनि ॿोलियुनि जो मुतालो कयो। हिननि ॾिठो त संस्कृत में घणा जेके लफ़्ज़ आहिनि, अहिड़ा लफ़्ज़ मौजूदु आहिनि जेकी साॻिया केतिरनि ई यूरोपी ॿोलियुनि ऐं पारसीअ में आहिनि। मिसलन संस्कृत में मातर, माता, माउ, बिरातर, वरी भाउ जो उचार फारसीअ में, मादर ऐं बिरादर में अंग्रेज़ीअ में मदर ऐं बिरदर, अहिड़ा ॿिया कई साॻिया लफ़्ज़ ॾिसी हू हैरान थी विया, परेशान बि थिया हूंदा। हुननि इहो ॻाल्हि सम्झी न सघी त इहे लफ़्ज़ यूरोप, ईरान ऐं हिंदुस्तान में कीअं आम थिया। हुनजे लेखे असां वटि लफ़्ज़ आहे, हाणे इहे हिते कीअं पहुता। बिरादर, मदर। 1583 में इंडिया में आयल हिकु मसीही पादरी ऐं मुहक़िक़ थॉमस स्टीफन इंडिया ऐं यूरोप जे ज़बानुनि में उन हिकजहिड़ाईअ खे महसूसु कंदे गोवा मां, भारत जो शहर गोवा मां पंहिंजे भाउ खे ख़त रस्ते इतलाह ॾिनो त इंडिया जूं ज़बानूं यूनानी ऐं लातीनी ज़बानुनि सां हिकजहिड़ाई रखनि थियूं। जंहिं बैदि वरी फ्लोरेंस जे हिकु वापारी फेल्पो सासिटी बि 1585 में लातीनी ज़बान इंडिया जे ॿोलियुनि में हिकजहिड़ाई जो इंकशाफ़ कयो। उन वक़्तु संदन इन दावा खे संजीदगी सां पहिरियां न वरितो हुयो। कंहिं बि सॼे अजीब ॻाल्हि आहे, ॿोलियुनि में हिकजहिड़ाई चवनि था। उन खां पोइ वरी हिकु डिच ॿोली ॿाहिरि आहे, मार्कोस ज़ेवरस वैन बॉक्सहोर्न। हाणे इन माहिर मार्कोस ज़ेवरस एशिया ऐं यूरोपी मुल्कनि जे ॿोलियुनि जे विच में हिकजहिड़ाईअ खे महसूसु कंदे इहो नतीजो कढियो त इहे सभु ॿोलियूं कंहिं हिकु क़दीम ज़बान जो औलाद हूंदियूं। उन मां ई सभु ॿोलियूं फुटी निकितियूं आहिनि। इन क़दीम ज़बान खे हिन यूरोपी लोकनि जी ज़बान सेथियन करार ॾिनो, चई इहा सभिनी जी माउ। अहिड़ी तरह मुख़्तलिफ़ यूरोपी ॿोली ॿाहिरि मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में मौजूदु हिकजहिड़ाई ते मुख़्तलिफ़ क़िस्म जा नज़रिया पेश कंदा रहिया। सन 1783 ईस्वीअ में सर विलियम जोन्स बंगाल जो चीफ जस्टिस मुक़ररु थी आयो। तंहिं संस्कृत जो अभ्यास कयो, तमामु उन ते घणो कमु कयो, रिसर्च कयईं। हुन इहो अभ्यास करे ज़ाहिर कयो त संस्कृत, ईरानी ऐं केतिरियूं यूरोपी ॿोलियूं साॻिए बुनियाद मां आहिनि, तंहिं करे केतिरा लफ़्ज़ साॻिया अथनि ऐं नहवी बनावट बि केतिरे क़दुरु हिकजहिड़ी अथनि। माना हीअ हिन जो पहिरियों दफ़ो इहा रिसर्च हुई। हुन इहो साबित कयो त इहे सभु ॿोलियुनि जो जिन जेके आहिनि यूरोप ऐं हितां जूं ॿोलियूं बरसगीर जूं, ईरान जूं, उन्हनि में का हिकजहिड़े ज़रूरु आहे।
सर विलियम जोन्स 1786 में एशियाटिक सोसाइटी ऑफ बंगाल जे गजानी में लेक्चर ॾिनो। लेक्चर ॾींदे हिन संस्कृत, लातीनी ऐं यूनानी ॿोलियुनि में हिक जहिड़ाईअ बाबति इहा राय ॾिनी त इन्हनि ॿोलियुनि जो बुड़ बुनियाद का हिक ई ॿोली आहे। संदसि इन बयान ताईं इंडो यूरोपियन ॿोलियुनि जे ख़ानदान बाबति अञा सुधो का हतमी राय न जोड़ी वई हुई ऐं न वरी अहिड़ो ॿोली ख़ानदान बाबति को बाज़ाब्ता ऐलान कयो वियो हो। बरतानवी ॿोली माहिर थॉमस यंग पहिरियों माण्हू हो जंहिं 1813 में पहिरियों भेरो इंडो यूरोपियन ॿोलियुनि जो टर्म इस्तेमालु कयो। इंडो यूरोपियन ॿोलियुनि जो ग्रुप जो टर्म इस्तेमालु कयईं। हिन ओलह यूरोप खां उत्तर इंडिया ताईं इंडो यूरोपियन ॿोलियुनि जी जग्राफियाई एराज़ी ज़ाहिर कई। माना ओलह यूरोप खां उत्तर इंडिया ताईं भई इहा इंडो यूरोपियन ॿोलियुनि जी जग्राफियाई एराज़ी आहे, हिते इंडो यूरोपियन ॿोलियूं आहिनि। वरी साॻी तरह ॿियनि ॿोलियुनि में बि हिक जहिड़े जे बुनियाद ते सदर्न लैंग्वेज फैमिली ग्रुप जोड़िया विया, जिन में सीनो तिब्बतियन, नाइजर कांगो, एस्ट्रोनेशियन, एटलांटिक कांगो, एफ्रोशेटिक ऐं ॿिया जेके आहिनि ग्रुप शामिल आहिनि। इन्हनि ग्रुपनि जा वरी हुन नंढा नंढा ग्रुप जोड़िया, जीअं इंडो यूरोपियन ॿोलियुनि जे ग्रुप जा सभु ग्रुप जोड़िया, नंढा ग्रुप, उन में इंडो ईरानियन ऐं इंडो आर्यन जे नाले सां ॿ ग्रुप जोड़िया विया। यूरोपी माहिरनि इंडिया ऐं यूरोप जे ॿोलियुनि विच में हिक जहिड़ाई जे बुनियाद ते इहो मफ़रूज़ो क़ाइमु कयो त इन्हनि ज़बानुनि जो बुण बुनियाद यूरोप में मौजूदु हो। हू ॻाल्हि पाण ॾे पिया छिकनि, छाजे करे हू उन वक़्तु क़ाबिज़ हुया, हू सम्झनि पिया सुधरियल दुनिया में असां ई आहियूं, इन करे इन्हनि जो बुण बुनियाद असां वटि ई हूंदो। हुननि इहो नज़रियो क़ाइमु कयो त इन्हनि ज़बानुनि जो बुण बुनियाद यूरोप में मौजूदु हो, जितां इहे ज़बानूं माण्हुनि जे लॾ पलाण या हमलनि सबबि इंडिया ऐं ईरान समेत ॿियनि मुल्कनि में पहुतियूं। यानी इंडो यूरोपियन ॿोलियुनि जी माउ ॿोली का यूरोपी खिते जी ज़बान हुई। इन मफ़रूज़े जे बुनियाद ते ॿोलियुनि जा ग्रुप क़ाइमु करे ॿोलियुनि जी फैमिली ट्री जोड़ियो वियो, हिकिड़ो वण जोड़ियो वियो, उनजी शाख़ूं, टारियूं, मेवो, उनजी पाड़, भई किथां खां इहा पाड़ शुरू थी, कहिड़ियूं उन्हनि मां ॿोलियूं निकितियूं, कहिड़ियूं टारियूं निकितियूं, काॾे वयूं, उन्हनि खे नाला कीअं मिलनि। अहिड़ी तरीक़े सां इंडो यूरोपियन ॿोलियुनि जे इंडो आर्यन ग्रुप में इहे ॿोलियूं शामिल कयूं वयूं, जेकी अक्सर बरसगीरे में ॻाल्हायूं वञनि थियूं। इंडो आर्यन ग्रुप इन्हनि ॿोलियुनि खे क़दीम संस्कृत जूं शाख़ूं करार ॾेई वरी 3 वधीक शाख़ुनि में विरहाई वियो, जिन में हिकु ओलह वारी शाखा सोरशिनी, उन में वरी सिंधी, हिंदी, पंजाबी, गुजराती, राजस्थानी ऐं नेपाली खे शामिल कयो। जॾहिं त ॿी ॾखण वारी शाखा महाराष्ट्री में उन में वरी सन्हाली, मीराठी, मालदेवी ऐं कोंकणी खे शामिल कयो। जॾहिं त ओभर वारी शाखा मगधई में आसामी, बंगाली, बिहारी, भोजपुरी वग़ैरह खे शामिल कयो। जॾहिं त इंडिया जे खिते में ॻाल्हाइजंदड़ ॿियनि ॿोलियुनि, ख़ासि करे वरी दरावड़ी ॿोलियुनि खे अलॻि ग्रुप जो नालो ॾिनो वियो। दरावड़ी ॿोलियुनि वारे ख़ानदान में आमतौरु ॾखण हिंदुस्तान जूं ॿोलियूं शामिल कयूं वयूं, जिन में कन्नड़, तामिल, तेलुगु, मलयालम ऐं बलूचिस्तान जे कलात वारे इलाइक़े में ॻाल्हाइजंदड़ बिरोही ॿोलीअ खे उन में शामिल कयो। यूरोपी मुहक़िक़नि जे इंडो यूरोपियन ॿोलियुनि जे ख़ानदान समेत इंडो आर्यन ॿोलियुनि जे ग्रुप बंदीअ सां इंडिया समेत दुनिया जा केतिराई ॿोली माहिर मुतफ़िक़ न आहिनि। हाणे उहे छो न मुतफ़िक़ हुया, छाजे करे जो अंग्रेज़नि पंहिंजे मुफ़ादनि तहत पाण खे मथभरो दुनिया में सम्झी, सुधरियल सम्झी ऐं ॿुधाए त बाबा इन्हनि सभिनी ॿोलियुनि जो बुनियादु जेको आहे उनजी माउ ॿोली असां वटि आहे, उतां खां इहे ॿोलियूं फैलियूं हिते आयूं ऐं उन्हनि जो इहे मुख़्तलिफ़ जेके शाख़ूं आहिनि उन में वरी सभु शाख़ूं आहिनि, माना मर्कज़ ऐं मुहवर हुननि उन जो यूरोप खे करार ॾिनो। इन ते ई मसइलो खड़ो थियो त छाजे करे जो उन टाइम ते हू असांजा हाकिम हुया, बरसगीर ते हुकूमत कंदा हुआ, इन करे हुननि चयो त असां जेको कंदासीं फबी वेंदो, ॻाल्हि लह मिटी थी वेंदी, वाह वाह थी वेंदी। बहरहाल ईअं न थियो। छो न थियो, उन ते पाण ईंदड़ वीडियो में ॻाल्हाईंदासीं। अव्हां जी वॾी महिरबानी।